अस्सलाम वालेकुम नाजरीन, अमीरी सीरिया मेरान टीवी न्यूज़ या वहाँ सायरा जमी सब खाग में एक नज़र खास खबरुन ते। सिंध हाई कोर्ट में सिंध के बेटन ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी। असिस्टेंट अटॉर्नी जनरल चयो आहे त सदारती ऑर्डिनेंस जो मुद्दो ख़त्म थी चुको आहे। कानून वारी वज़ारत खां हिदायत लाइ मोहलत ॾिनी वञे। जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो आहे त आईनी सूरत हाल वाज़े आहे त ऑर्डिनेंस ख़त्म थी चुको आहे। नओं ऑर्डिनेंस आयो त ॾिसंदासीं। सिंध हाई कोर्ट कणक चोरी वारे केस में सूबाई सलाहकार निसार खोड़े जी ज़मानत में वाध करे छॾी। अदालत कणक चोरी वारे मामले जूं समूरियूं दरख़्वास्तूं गॾाए छॾियूं। नेब खे जांच बाबति अॻभराई वारी रिपोर्ट पेश करण जी हिदायत। नेब प्रोसिक्यूटर ॿुधायो त निसार खोड़ो ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ करप्शन बाबति जांच जारी आहे। जीअं ई जांच मुकमल थी त रिपोर्ट अदालत में पेश कई वेंदी। मुल्क अंदरि कोरोना वायरस वेझे वधीक 74 मरीज़नि ज़िंदगी जी जंग हाराए छॾी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1563 नवां केस ज़ाहिर। मर्ज़ सबबि हयातियूं विञाईंदड़नि जो अंग वधी 11,450 थी वियो। मुतासिर मरीज़नि जो अंग वधी 5,37,477 थी वियो। NCOC मूजिबि हिन वक़्ति फाल केसनि जो अंग 33,820 आहे। सिंध जे चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह फोती कोटा तहत 340 नौकरियुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। स्कूल एजुकेशन में 207, सिहत खाते में 34, आपाशी में 5 ऐं लोकल गवर्नमेंट खाते में 32 नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं। वर्क्स एंड सर्विसेज में 12, ज़राअत में 9, कॉलेज एजुकेशन में 8, खुराक खाते में 1 ऐं लाइव स्टॉक में 2 नौकरियुनि जी मंज़ूरी। चीफ सेक्रेटरी तरफ़ां समूरनि सेक्रेटरियुनि खां फोती ऐं माज़ूर कोटा बाबति रिपोर्ट तलब। मुमताज़ अली शाह चयो आहे त साल 2019 खां हिन वक़्त ताईं फोती कोटा तहत 4,763 नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि। शहीद बेनज़ीर भुट्टो जी वॾी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी जी शादी जूं तक़रीबूं जारी। फ्लावर हाउस कराची में अॼु मेहंदी जी रस्म थींदी। तक़रीब में वेझा माइट ऐं अहम शख़्सियतूं शिरकत कंदियूं। 30 जनवरी ते रिथियल शादी तक़रीब में आर्मी चीफ ऐं PDM अॻवाननि समेत ॿियनि खे दावतूं। माझन वेझो इंडस हाईवे ते ट्रक जो कार खे टक्कर, 3 ॼणा फौत। फोतियनि में लाड़काणे वासी मिठल, आमिर ऐं रशीद तुंजो शामिल। कार लाड़काणे खां कराची वेंदे हादसे जो शिकार थी वई। मियां साहब वेझो बेगारी केनाल में 2 हफ़्ता अॻु ॿुॾी वियल नींगर जो लाश हथ। अबरार ओठो जो लाश ॻोठ तरीन भरिसां ॻरियल हालत में हथ आयो।